आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अव्हांखे पंहिंजे चैनल ते भलीकार कयां थो। अॼु पंहिंजे गुफ़्तगू जो मौज़ू मुंहिंजो आयल नओं किताबु हूंदो। मुंहिंजो ही किताबु सिंधू सभ्यता जी अवसर, इंग्लिश में जेकर नालो वठिजे त राइज़ ऑफ इंडस सिविलाइज़ेशन, 1 महीनो पहिरियां मार्केट में आयो आहे। अॼु हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन किताब में छा आहे, हिन किताब जी ज़रूरत छो महसूस थी। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन किताब में सिंधू माथिरी जी सभ्यता ते उन वक़्त खां वठी रोशनी विधी वई आहे जॾहिं खां सिंध धरतीअ जो जनम थियो। हिन धरतीअ ते जबलनि, टकरियुनि, नदियुनि ऐं ढंढुनि, ॿियनि साह वारनि जनम वरितो। कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़री ही खितो तहज़ीब जे उरूज ते पहुतो, जंहिंखे दुनिया इंडस सिविलाइज़ेशन जे नाले सां सुञाणे थी। हिन किताब जे पहिरें बाब में सिंधू सभ्यता जी अर्ज़ियाती जाग्राफी ते रोशनी विधल आहे। मां अॻु ई अव्हांखे ॿुधायो त उन में सिंध धरतीअ जो जुड़णु, उन खां बॻु काइनात कीअं जुड़ी, ही चंड तारा कीअं वजूद में आया, कहिड़नि मरहलनि मां गुज़री धरती मौजूदा शिकिल इख्तियार कई। उनजो सरसरी जाइज़ो बि हिन किताब में ॾिनो वियो आहे। हिन किताब जी अहमियत इहा आहे त हिन में सिंधू तहज़ीब जे इर्तिक़ा, माना सिंधू तहज़ीब हिन मंज़िल ते कीअं पहुती, ही शहरी तमदुन, शहरी तहज़ीब पंहिंजो ओज हासिल कीअं कयो, कहिड़नि मरहलनि मां गुज़री, उन ते तफ़सीली रोशनी विधी वई आहे। ही बुनियादी किताब आहे। सिंधू तहज़ीब बाबति जेके दोस्त ॼाणणु घुरनि था, पढ़णु घुरनि था, सम्झणु घुरनि था, उन्हनि लाइ हीअ बुनियादी किताब आहे। हिन में तहज़ीब ऐं सियासी जाग्राफी बि हिन खिते जी ॾिनी वई आहे। जॾहिं त सिंधू माथर में ॻोठाणनि सकाफ़तुनि, माना ॻोठ, शहरी तमदन खां अॻु ॻोठ कीअं क़ाइमु थिया, उन्हनि कीअं वजूद वरितो, हितां जो समाज कहिड़नि मरहलनि मां गुज़री शहरी तमदन ताईं पहुतो। उन सां गॾु गॾु सिंधू माथिरी जी शहरी रियासत जो बि जाइज़ो वरितो वियो आहे। हिन तहज़ीब जे मुआशरती हालत ते बि रोशनी विधी वई आहे। मुआशी तजियो बि पेश कयो वियो आहे। सिंधू सभ्यता जी ॿोली ऐं लिपि सूरतख़्ती ते बि रोशनी विधी वई आहे। उन सां गॾोगॾु हिते कहिड़नि मज़हबनि वजूद वरितो, कहिड़ा नज़रिया माण्हुनि जा रहिया, उन ते बि ॻाल्हायो वियो आहे। सिंधू माथिरी जी शहरी तमदन जा पंहिंजे ओज वारे दौर में परॾेह सां, परॾेही तहज़ीबुनि सां कहिड़ा लाॻापा हुया, उन ते बि रोशनी विधी वई आहे। उन सां गॾोगॾु सिंधू माथिरी जे अवाम जो लिसानी जाइज़ो वरितो वियो आहे। जॾहिं त हिन जो आख़िरी बाब आहे सिंधू सभ्यता जे ज़वाल जो मफ़रूज़ो, जंहिं बाबति माहिर केतिरनि माहिरनि जो ख़्यालु आहे त हीअ तहज़ीब ज़वाल पज़ीर न थी, पर मुख़्तलिफ़ शिकिलुनि में हिन पंहिंजो सफ़र जारी रखियो। ठीकु आहे, 1500 क़िबल मसीह दौरान हीअ तहज़ीब पोइते पवणु लॻी, ढुरकी पई, पर उहा ख़तमु न थी। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुन पंहिंजो जियापो बरक़रार रखियो। तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त सिंध जे तारीख़ ते, सिंध जे तारीख़ ते अॼु सूधो अञा ताईं साइंसी बुनियादनि ते कमु न थियो आहे। तारीख़ जे जदीद नुक़्ते नज़र मूजिबि जंहिं नमूने सिंध जी तारीख़ लिखणु घुरिजे, उन ते का बि अॻ भराई न थी सघी आहे।
ॿियो त ठहियो, पर सिंधु माथिरी जी तहज़ीब ते जेका तहक़ीक़ दुनिया अंदरि थी रही आहे उन बाबति बि असांजे माण्हुनि घुरिबल ॼाण हासिलु न कई आहे या हुननि खे उहा ॼाण मुहैया न कई वई आहे। अॼु बि असांजे माण्हुनि खे, असांजे नौजवाननि खे स्कूलनि में, यूनिवर्सिटियुनि में, मिली तइलीमी इदारनि में 100 साल अॻु जूं तय थियल थ्योरीज़ पढ़ाई वञनि थियूं, जेके हिन वक़्तु 1 सदी गुज़रण बैदि रद्द थी चुकियूं आहिनि। उन में तब्दीलियूं अची वियूं आहिनि, नई खोजना थी आहे, नवां आसार, शहर, माग दरियाफ़्त थिया आहिनि। उनखां पोइ साइंस बि तरक़ी कई आहे। साइंसी नतीजनि जे आधार ते 100 साल अॻु तय कयल थ्योरीज़ ज़वाल पज़ीर थी चुकियूं आहिनि, उहे एक्सपायर थी चुकियूं आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त हिकु दवा जी जेका शीशी हूंदी आहे, बोतल हूंदी आहे, उन ते बि एक्सपायरी डेट लिखियलु हूंदी आहे त हीअ हेतिरे अरसे खां पोइ दवा एक्सपायर थी वेंदी। अहिड़े नमूने पुराणा नज़रिया, पुराणा ख़्याल, पुराणा तस्वर जदीद तहक़ीक़ बैदि, जदीद खोजना बैदि नवां नतीजा अचण ते एक्सपायर थी वेंदा आहिनि, रद्द थी वेंदा आहिनि। साॻी तरह सिंधु माथिरी जी तहज़ीब बाबति अॻु जेके बि मफ़रूज़ा क़ाइमु कया विया उन्हनि खे हींअर जदीद साइंस रद्द करे चुकी आहे। हींअर साइंस तमामु घणी तरक़ी कई आहे। एतिरे क़दुरु जो साइंस ख़ासि करे जेनेटिक जेका साइंस आहे, जेनेटिक बुनियाद जेका तहक़ीक़ थी आहे, उन तहक़ीक़ जे मयारनि खे वधीक बुलंद कयो आहे, वधीक साखाइतो कयो आहे। हिन वक़्तु सिंधु माथिरी जे सभ्यता ते आर्यन जे हमले वारो तस्वर रद्द थी चुको आहे। इन आर्यन ऐं दलालनि वारे मनसूबे ते मां अॻु पहिरियां ई हिकु किताबु आंदो शाया थियो 2-3 महीना अॻु, जंहिंखे तमामु घणी मोट मिली आहे। माण्हुनि उन तहक़ीक़ ते बहितर मोट ॾिनी आहे। हाणे ही जेको किताबु आहे सो सिंधु माथिरी तहज़ीब ते सिंधी ॿोलीअ में, ख़ासि तौर ते सिंधी ॿोलीअ में बुनियादी किताब जी हैसियत रखे थो। हिन किताब में जिन मौज़ूअनि ते तहक़ीक़ कई वई आहे, जिन मौज़ूअनि ते लिखियो वियो आहे, ॻाल्हायो वियो आहे, उहे कंहिं फ़र्द जा ज़ाती ख़्याल, ख़्वाहिशूं ऐं तमन्नाऊं न आहिनि, पर साइंस जेकी नतीजा ॾिना आहिनि उन जे बुनियाद ते। मां पंहिंजे हिन किताब सिंधु माथिरी जी सभ्यता में सिंध धरती जी पैदाइश खां वठी मोहनजोदड़ो जे तहज़ीब यानी सिंधु सभ्यता जे ज़वाल बाबति जोड़ियल मफ़रूज़े ताईं वारे दौर ते लिखियो आहे। जियालॉजी जे माहिरनि ॿुधायो आहे त सिंध धरती जो वजूद अॼु खां अटकल 100 करोड़ साल अॻु थियो, जॾहिं त इल्मु इंसानियात जा माहिर एंथ्रोपोलॉजिस्ट न राय आहिनि त इंसान जा पुराणे में पुराणा आसार यानी संदसि दुनिया में हुअण जी वधि खां वधि अॻूणी साबिती सिंधु माथिरी में मिली आहे। इंसानी इर्तिका जो अमल बाक़ी दुनिया जी भेट में सभ खां पहिरियां हिंद सिंध यानी ॾखिण एशिया में थियो। काफ़ी नयूं ॻाल्हियूं आहिनि जेके हिन किताब में तहक़ीक़ बैदि अॻियां आंदियूं वयूं आहिनि। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन किताब खे पढ़नि, पंहिंजनि दोस्तनि खे तोहफ़े तौरु ॾियनि, शेयर कनि, जीअं जदीद तहक़ीक़ जे बुनियाद ते सिंधु सभ्यता जो हिकु जेको तस्वर जुड़ियो आहे उहो असांजे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़नि ताईं, सिंधी ॿोली न सम्झंदड़नि ताईं, तोड़े ॿियनि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि ताईं पहुचे, हू पंहिंजी राय बहितर करे सघनि। माज़ीअ में जेकी मफ़रूज़ा क़ाइमु कया विया उन्हनि खे सम्झनि ऐं महसूसु कनि त हाणे असां पंहिंजी तारीख़ जी मालिकी पाण पिया कयूं। असां पंहिंजी तारीख़ हाणे पाण लिखंदासीं। उन में कंहिं बि क़िस्म जी क़ौमी तआसुब जो
क़ौमी तसब जी का बि झलक नज़र न ईंदी। सभु ॻाल्हि साइंसी बुनियादनि ते थींदी, सबूतनि सां थींदी। मूंखे उमेदु आहे त तव्हां हिन किताब खे पढ़ंदव, हिन बाबति पंहिंजा राया ॾींदव हिन ई वीडियो ते, मुंहिंजे चैनल ते, मुंहिंजे फेसबुक पेज ते, मुंहिंजा ॿिया जेके बि सोशल मीडिया चैनल्स आहिनि उन्हनि ते मां तव्हांजे राय जो एतिराम कंदुसि। मां तव्हांजी राय ते जेके सुवाल उभरंदा उन्हनि जो जवाबु ॾींदुसि। वॾी महिरबानी अव्हांजी, लख थोरा।